भगवान श्री सत्यनारायण जी पूजा। अज श्रावण जो महीनो खास करे अधिक मास जी पूर्णिमा है, त अज जे ॾींहुं थी सके त भगवान सत्यनारायण यानी भगवान सत्यनारायण जैके लक्ष्मी नारायण भी चवंदा आहियूं, उन्हनि जी खास करे तव्हां पूजा कजो। भगवान गणेश जी सर्वप्रथम पूजा करे, पंहिंजी कुल देवी जो ध्यान करे, वरुण लाल साईं जो ध्यान करे, उन खां पोइ भगवान विष्णु जी आराधना करण सां मनुष्य के शीघ्र ही सुख प्राप्ति थी करे अंत में मोक्ष जी प्राप्ति थींदी आहे। इहो सभु करे भगवान विष्णु के ऐं लक्ष्मी माता के पंचामृत सां स्नान कराइण अति लाभदायक मञियो वियो आहे। खास करे अधिक मास में पंचामृत सां स्नान कराए हुननि खे हिकिड़ो सिर्फ़ तुलसी पत्र चाढ़ण सां मनुष्य जी सब मनोकामना पूरी थींदियूं आहिनि। इहो ग्रंथनि में ऐं शास्त्रनि में लिखियल वियो आहे। त अॼु जे ॾींहं में तव्हां ख़ासि करे पंहिंजे घर में पंहिंजे ॿारनि सूधो वेही करे सत्यनारायण भगवान जी पूजा कजो। अगरि उहे ॿार कथा में नथा वेही सघनि त घटि में घटि विष्णु भगवान ऐं लक्ष्मी माता खे पंचामृत सां अभिषेक कराइनि। ऐं यादि रखिणो आहे इहा बि ॻाल्हि कि शाम जे टाइम ते तुलसी माता जे अॻियां ॾीओ ॿारण, साण ई साण शालिग्राम रखण ऐं हुननि खे संध्या जे टाइम ते नमन करण अति लाभदायक मञियो वियो आहे। ऐं इहो करण सां मनुष्य जी सभु मनोकामना पूरी थींदियूं आहिनि। त मां उमेद थो कयां अॼु जे एपिसोड में जेको ॿुधायो आहे तव्हां फॉलो कंदव ऐं भगवान विष्णु ऐं सत्यनारायण भगवान तव्हांजी सभु मनोकामना पूरी कंदव।